हवा करीम बख्शिया हाँ मां दे खबर है हिन वक्त बरसात में तुम्हारो घर बचियो न शुक्र शुक्र भाई बता हाँ अल्लाह जो शुक्र हाँ अब खैर तू छा थियो बाबा खड़िया सामान बोर्ड मुतासर जो सामान आओ खड़िया अरे बस कर बदतमीज ही उन गरीब मारून माण्हू जो जेके बुढ़ी बुढ़ी जेको सो रोडनि ते अची वेठा हाँ उन्हनि यतीमनि उन्हनि बेवस उन लाचार माण्हुनि जो तूं ही माल खणी आयो ईअं तोखे शर्म कोन आयो मामा तू चवंदो है ना तू बेकमो ही है तो है ना यो कम करण जे लाइ 10 कटा पहिरीं खड़ी आया मामा अरे त बस कर 10 कटा पहिरीं वापसि करे असांखे नथा खपनि इहो हराम आहे असांजे लाइ छो असां वटि कहिड़ी ॿोॾ आई आहे असीं कहिड़ा ॿुॾा आहियूं अड़े जेके सॼी सिंध ॿुॾी वई आहे जेके मारूड़ा असांजा ॿुॾा आहिनि जिन जो माल बर्बाद थी वियो जेके सभु हींअर पोटे ते वेठा आहिनि खुले आसमान ते अॻियां बच्चा वठी वेठा आहिनि ही उन्हनि जो हक़ आहे किसी दर्दमंद के काम आके तू सही नो चए मामा आओ आओ न मिस्किननि जो उन गरीब जो माल खणी आया जेके असांजे सहारे जा मुंतज़िर आहिनि असांखे अञा उन्हनि खे सहारो ॾियणु खपे मामा तो सा वाइदो तो कया ही सामान खणी ऐं उन बेपोज गरीब माण्हुनि खे ॾेई थो अचां ऐं तूं बि मूंसां गॾु हल मामा पाण उन्हनि जी मदद कयूं हलो हलो कर हलो बाबा हलो 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 छाल दे